कुटी दुई एक थींदे को लिख न दी दुई थींदे रोल तार को कुटी दुई पोइ वठी विधी थाणेदार उन सां पढ़णु भलो आ लिखणु भलो आ पढ़णु भलो आ लिखणु भलो ओ पुट थींदे सूबेदार ओ पंजड़ा थींदे लेक्चरार उन सां पढ़णु भलो आ कदो थाणेदार शमू खे नाए गणती काई असांखे दर नोट ॾींदसि टे चार बाबा जेला पढ़ंदे त जट थींदे ज़ाहिर कॾहिं घर खां छॾींदोसीं ॿाहिरि उहे तोखां मां बेज़ार पुटड़ा पढ़णु भलो आ लिखणु भलो आ पढ़णु भलो आ लिखणु भलो ओ बच्चा थींदे लेक्चरार पुटड़ा थींदे तपेदार उन सां पढ़णु भलो आ तेरी उणगो वठी दसि भाए तेरी टेप बि जोग आहे बाक़ी वठी जो वीसीआर बाबा हलणु भलो वीसीआर टेलीविजन ये वठी ॾींदो तूं वेदर ख़राब थी वञे पढ़ंदे त सभु कुझु थींदो पुट टेलीविजन में छा आहे पढ़ पुट महिनत कर ओ पुट पढ़ंदे त सभु कुझु थींदा वॾा माण्हू बि तो वटि ईंदा ओ पुट पढ़ंदे त सभु कुझु थींदा वॾा माण्हू बि तो वटि ईंदा ओए घुमंदे मोटर कार उन सां पढ़णु भलो आ लिखणु भलो आ पढ़णु भलो आ लिखणु भलो सही आहे बाबा मां अॼु खां पढ़ंदुमि गलती के में माफ़ करियो मां अॼु खां पढ़ंदुमि महिनत शिकायत मोरा से तेरे क्यों आए रण सुखा बेकार बाबा पढ़णु भलो ये